हिते हिकु अफ़सोसनाक ख़बर मां सां शेयर कंदालूं त सिंध जी मशहूर फनकारा मारवी सिंधू पारां कारो पत्थर पी आबखाब करण जी कोशिश कई वई आहे। खेसि ॻणती जोगी सिरित हाल में नवाब शाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इंतहाई ॾुखोईंदड़ ख़बर मां सां शेयर कयूं पिया त सिंध जी मशहूर फनकारा मारवी सिंधू पारां कारो पत्थर पी आबखाब जी कोशिश कई वई आहे। खेसि ॻणती जोगी हालत में नवाब शाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। सिंध जी मशहूर फनकारा मारवी सिंधू पारां कारो पत्थर पी आबखाब जी कोशिश कई वई आहे। खेसि ॻणती जोगी सूरत हाल में नवाब शाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नाले वारी फनकारा मारवी सिंधू पारां कारो पत्थर पी आबखाब जी कोशिश कई वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे मोरे में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर रज़ाक मस्तोई सां। रज़ाक, पहिरीं त इहो ॿुधायो त मारवी सिंधू पारां जेको कारो पत्थर पीतो आहे छा पियो ॿुधायो वञे इन हवाले सां, गॾोगॾु हिन वक़्तु इहो बि ॿुधायो त उन जी हालत कीअं आहे? जी निदा, जीअं त सिंधी नामियारी फनकारा मारवी सिंधू अॼु जेको आहे सो कारो पत्थर पी ख़ुदकुशी जी कोशिश कई आहे। उन सिलसिले में जेको हिन जी हालत ॻणती जोगी जंहिंखे मोरो इस्पताल आंदो वियो ऐं उते जेको डॉक्टरनि जी कोशिश बैदि जेको हिनखे नवाब शाह मुंतक़िल कयो वियो। नवाब शाह में जेको हींअर हिन वक़्तु जेको ॿुधायो वियो वञे त संदसि हालत कुझु बहितरी तरफ़ आहे। मारवी सिंधी जे हिन अमल जे हवाले सां मालूम थियो आहे त 2 महीना अॻु में मारवी सिंधू जे हिकिड़े चाहींदड़ महर अली बुरड़े जेको ख़ुदकुशी कई हुई, छो त मारवी सिंधू जी जेका मंगणी आहे उहा गुफ़्तार सकीरानी सां थी हुई। उन करे उहो महर अली बुरड़ो जेको दिलि बर्दाश्त सां थी वियो। उन खां पोइ जेको मारवी सिंधू ॾांहुं मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मैसेज ईंदा रहिया ऐं सोशल मीडिया ते हिन जे हवाले सां जेको काफ़ी जेका हिन जे हवाले सां मैसेज ईंदा रहिया। उन करे जेको दिलि बर्दाश्त थींदी रही। अॻु में बि जेको 2 दफ़ा मारवी सिंधू जेको आहे ख़ुदकुशी करण जी कोशिश कई हुई, पर अॼु जेको हुन वधीक जेको इहो अमल कयो आहे जंहिंजे करे जेको हीउ नतीजो निकितो आहे ऐं अॼु इन कंडीशन में पहुती आहे। नवाब शाह इस्पताल में आहे जितां असां मालूमात वरिती आहे हुनजी हालत हींअर कुझु बहितर आहे। ठीकु आहे रज़ाक, अपडेट करण लाइ